अस्सलाम वालेकुम। मैं मनसिरी मिटवार बाबा हला मौजू क़िताबी ॻाल्हियूं पार्ट नंबर 4। कुछ तो मजबूरी हुंदी आहे, इएं त केरु बेवफ़ा कोन थींदो आहे। कुछ तो मजबूरी हुंदी आहे, इएं त केरु बेवफ़ा कोन थींदो आहे। जेको मजबूरीअ जे दौर मां गुज़रियो हूंदो उनखे ई ख़बर हूंदी त केतिरो बोझल दिलि सां फ़ैसिलो थींदो आहे। कुछ त मजबूरी हूंदी आहे, ईअं त केरु बेवफ़ा कोन थींदो आहे। अहिड़ी प्यारी शख़्सियत छा अॼुकल्ह ईअं बि थींदो आहे। कुछ त मजबूरी हूंदी आहे, ईअं त केरु बेवफ़ा कोन थींदो आहे। घणो अरसो गुज़री वियो, रूबरू कॾहिं कोन थियो। ॻाल्हाइण ॿोल्हाइण त उन सां थींदो आहे। कुछ त मजबूरी हूंदी आहे, ईअं त केरु बि बेवफ़ा कोन थींदो आहे। हौसलो कोन थो थिए छा चवां, बेवफ़ाई करे थो त छा गुज़रंदो आहे। कुछ त मजबूर हूंदो आहे, ईअं त केरु बेवफ़ा कोन थींदो आहे। ॿिन्ही तरफ़नि खां हिक जेतिरी हुजे मोहबत त वाह, न त अक्सर ईअं थींदो आहे। कुछ त मजबूरी हूंदो आहे, ईअं त केरु बेवफ़ा कोन थींदो आहे।